बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन, हिन वक़्तु असां सां गॾु मौजूदु आहिनि यूनियन काउंसिल शेरकोट जा चेयरमैन अब्दुल क़ादिर मार साहब, जिन सां असां मुकमल तौर ते गुफ़्तगू कंदासीं, ॻाल्हाईंदासीं मुख़्तलिफ़ इशूज़ ते। त साईं जन मुकमल जॾहिं खां चेयरमैन थिया आहिनि, मुकमल आवाम जी ख़िदमत कंदा अचनि पिया, ॾींहं राति आवाम सां रिलेटिव आहिनि, कॉन्टेक्ट में आहिनि। हिन वक़्तु जेको सूरत हाल आहे, 1.5 महीने खां लॉकडाउन जो जेको सिलसिलो शुरू थियो आहे, उन में बि साईं जन जेको आहे मुकमल तौर ते बेसहारा माण्हुनि जी, मज़दूर तबिके माण्हुनि जी ख़िदमत कई आहे। 24 कलाक उन्हनि सां कॉन्टेक्ट में हूंदा आहिनि। ऐं गवर्नमेंट जे तरफ़ां जेको रिलीफ ॾिनो वियो आहे, जेको कुझु, उहो बि साईं जन जीअं जो तीअं आवाम ताईं पहुचायो आहे। साईं अब्दुल क़ादिर मार साहिबु, तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां असांखे टाइम ॾिनो। हीअ जेको सिस्टम आहे लॉकडाउन जो जेको शुरू थियो हुयो, उन खां वठी करे हिन महिल ताईं जेको तव्हां इंतिज़ामी मामला संभालिया आहिनि ऐं आवाम खे जेको रिलीफ तव्हां ॾिनो आहे, उन हवाले सां थोरो असांखे आगाह कजो त तव्हां कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं आवाम ताईं डिस्ट्रीब्यूशन कयूं आहिनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। माण्हुनि खे इहे जेकी सरकारी मिलिया आहिनि कटा, बिग मिलिया आहिनि, 68 हिकिड़ो मिलियो, 55 ॿियो मिलियो, 11 ॿियो मिलियो। हाणे इहो माण्हुनि खे आहिनि तक़रीबन 50 ॻोठ नंढे वॾे असांजे यूसी शेरकोट में आहे। हाणे उन हिसाब ते त तमामु घटि आहे। इहा हिकु ॿ कटा बि ॻोठ ते मुश्किल सां था अचनि। इहो तमामु घटि आहे। माण्हुनि जी तमामु घणी घुर आहे त असांखे राशन जो ईद थी अचे, बेरोज़गार वेठा आहियूं लॉकडाउन में। माण्हुनि जी घणी घुर आहे त जो असांखे सामान पहुचायो वञे। जेकी असांखे मिलियो आहे उहो असां हर हिकु माण्हूअ खे पहुचायो आहे, ॻोठ ॻोठ में, घर घर में। ॻोठनि में विया आहियूं लॉकडाउन जे हिसाब सां, माण्हुनि जे दर दर ते ॻोठ ॻोठ में विया आहियूं। चयोसीं बाबा वधि में वधि एहतियात कयो, हीअ बीमारी तमामु ख़राबु आहे, काॾहें को बि न निकिरे। बीमारी इहा हले थी पई ऐं रिलीफ कोन मिलियो आहे। इहे अच्छा साईं, जी तव्हांजी यूनियन काउंसिल में केतिरा ॻोठ था अचनि ऐं तव्हांजी जेको आबादी केतिरी थींदी? हालांकि गवर्नमेंट जी तरफ़ां जेको रिलीफ ॾिनो वियो आहे, उहो ॿुधण में आयो आहे त घटि आहे। आबादी तव्हांजी केतिरी थींदी? मज़दूर तबिको जेको गुरबत वारो आहे। साईं, गुरबत वारो मज़दूर तबिको तक़रीबन 10-12 हज़ार माण्हू थींदा। इन खां घटि न आहिनि। मिले का शइ अहिड़ी कोन थी। हाणे यूसीअ में जी त असां एॾी सपोर्ट करे कोन था सघूं, छो जो मुलाज़िम आहिनि 10-11-12 मुलाज़िम आहिनि यूनियन काउंसिल में। उहे पघारनि में ई पैसा पूरा आहिनि। हाणे अॻे महीने में बि इहे जेके 2-2 लख वरी कटे विया। चयूं त इहे असां ॾींदासीं त इन्हनि जो राशन वठी माण्हुनि मिलिजो, पर उहे बि ॾिनो कोन। तो हाणे यूसीअ में त अहिड़ी का शइ ॾियनि ई कोन था जेका असां माण्हुनि ताईं पहुचायूं। जेकी गवर्नमेंट खां मिले थो उहो माण्हुनि खे ॾिनो आहे, पर उहो तमामु घटि आहे। माण्हुनि जी अपील आहे, रोज़ु माण्हुनि जा टोला असां वटि बीठा आहिनि त बाबा असांखे ग़रीब माण्हू, असां बेरोज़गार वेठा आहियूं, असांखे जेको आहे पंहिंजो राशन वठी ॾियो। वज़ीर आज़म साहिब जी बि इहा महिरबानी थी आहे, जेको माण्हुनि खे पंहिंजो मिलिया आहिनि इहे 12-12 हज़ार। इहे इन में बि माण्हू तमामु ख़ुशि आहिनि। बाक़ी राशन जेको आहे इहो तमामु घटि मिलियो आहे। इन जी माण्हुनि जी घुर आहे। माण्हू तमामु बेरोज़गारी आहे, माण्हू तमामु परेशान आहिनि। अच्छा अब्दुल क़ादिर मार साहिबु, इहो ॿुधाइजो त पीपल्स पार्टी जी सिंध हुकूमत आहे, त पीपल्स पार्टी जी सिंध हुकूमत में छा सिर्फ़ु पीपल्स पार्टी खे नवाज़ियो वियो आहे या सभिनी लाइ पॉलिसी हिकिड़ी आहे? माना आहे तक़रीबन पीपल्स पार्टीअ खे ई नवाज़ियो वियो आहे। ॿियनि खे त कुझु कोन मिलियो आहे। ॿियनि खे जो त कम बि को बि कोन थो थिए। बसि इहा हिकु हॾी कयूं वेठा आहिनि। हाणे ख़बर न आहे त इहो अलाए मथे छा थो हले, असांखे त ख़बर कोन थी पवे। बाक़ी ॿियनि खे कुझु तक़रीबन कुझु कोन थो मिले। अच्छा साईं, असांजो तक जो MP आहे शहरयार ख़ान मार साहिबु, गोंदबश ख़ान मार साहिबु, उन जी तरफ़ां तव्हांखे के हिदायतूं मिलियूं आहिनि त आवाम खे केतिरो रिलीफ ॾियो या आवाम सां कॉन्टेक्ट कयो? हा, असांजा महिरबान आहिनि साईं अलहाज गोंदबश ख़ान मार साहिबु, मोहम्मद शहरयार ख़ान साहिबु, मोहम्मद आरफ ख़ान मार साहिबु। इहे असांजा वॾा महिरबान आहिनि। असांखे चयो अथऊं बाबा जेका शइ गवर्नमेंट जे तरफ़ां मिले थी उहा माण्हुनि ताईं पहुचायो। ऐं लॉकडाउन जे हिसाब सां ई माण्हुनि खे बीमारीअ जो बि आगाह कयो।
ऐं हर हिक ॾे वञूं, जेका तव्हां खां चङाई थी सघे सभिनी सां कयो। पोइ असां विया आहियूं माण्हुनि ताईं, इहा असांखे असांजे पंहिंजे वॾनि जो इहो हुकुम आहे, असां उहो कयूं था बीठा। अञा लॉकडाउन इहा हले थी पई, ऐं माण्हुनि जी घुर आहे त असांखे रिलीफ ॾिनो वञे। अच्छा साईं, इहे त थियो माना लॉकडाउन जो सिलसिले जे हवाले सां। अॻु में बि तव्हां ॿुधण में इहो आयो आहे त तव्हां यूसीअ में तरक़ियाती कम बि कराया आहिनि, ब्लॉक बि हणाया आहिनि, ऐं सोलर प्लेटां बि विरायूं आहिनि, मशीनियूं बि। इहो थोरो नाज़रीन खे ॿुधाइयो। हा, इहो अॻु में इहे प्लेटां विरायूंसीं, मोहम्मद शहरार ख़ान विरायूं प्लेटां असांजी यूसीअ में, यूसीअ तरफ़ों अलहाज गौसबर ख़ान मर साहिबु, उहो बि उन बि महिरबानी कई, उहो बि प्लेटां हिते असांजे यूसीअ में विराए वियो हो। तंहिंखां पोइ इहो सिलाई मशीनियूं बि विरायूं, नलका विराया, पुलियूं ठाहिरायूं आहिनि, उहे कचा रस्ता जेके आहिनि उहे ठाहिराया आहिनि, या नालनि जी सफ़ाइयूं करायूं आहिनि ॻोठनि में। इहे बाक़ी हाणे एतिरी त असां वटि बजट कान्हे का त असां में रोड ठाहिरायूं, बाक़ी कसियूं पकियूं भॻियलु नालियूं उहे ठाहिरायूं था, किरास विझरायूं था। ॿियो त हाणे एतिरो असां वटि कोन्हे जो असां ॿियो कुझु अञा करे सघूं। ऐं ज़रूरत त असांखे रोडनि रस्तनि जी बि आहे, नालियूं फर्श बंदियूं, इहे ॻोठनि में तमामु घुर आहे। माण्हू कावड़िया कावड़िया था वञनि त बाबा असांखे बि कमु इहे कराए ॾियो, जेके जाइज़ घुर जा आहिनि। पर उहे हिन महिल हुकूमत जी अहिड़ी पॉलिसी आहे जो पंहिंजो उहो कोन था कराए सघूं। असांखे मिलनि, असांजे MP MLA खे ई कोन था ॾियनि जो उहे माण्हुनि ताईं पहुचाए सघनि। असांजी घुर बि उन वॾनि खां आहे, पर उहो ऐं उनखे ई कुझु नथो मिले त असांखे ताईं कोन था पहुचाइनि, न असां माण्हुनि ताईं कुझु पहुचाए था सघूं। अच्छा, त हाणे ईद उल फितर बि वेझो अचे पई, हाणे हिन पोज़ीशन में तव्हां CM वज़ीर आला मुराद अली शाह खां या सिंध हुकूमत खां या जेके आला अथॉरिटीज़ आहिनि, तव्हां पंहिंजे तरफ़ां कहिड़ो मुतालबो करणु चाहींदो ग़रीब आवाम लाइ? ग़रीब आवाम लाइ इहो मुतालबो कयूं था त इन्हनि खे पंहिंजो राशन बि ॾिनो वञे, ऐं पैसनि जी माली मदद बि हुन सां कई वञे त इहा भली ॻाल्हि आहे। माण्हुनि जी त तमामु घणी घुर आहे, हाणे एतिरी जेतिरी इहो मथे दावा कनि था त असां बेग सां पहुचायूं माण्हुनि खे, उहे त माण्हुनि ताईं पहुचनि ई कोन थियूं। हाणे इहो कहिड़ो विरहाइणु आहे, 100 सवा कटो सॼी यूसीअ में, इहो विरहाइणु त न आहे, इहे त माण्हू विरहाइणा आहिनि। तो असांखे वज़ीर आला जे तरफ़ां या सिंध हुकूमत जे तरफ़ां हर यूसीअ खे जेको आहे जेतिरो थी सघे ॾियनि त माण्हुनि खे पहुचायूं, उहो यूसीअ खे ॾियनि त पोइ असां पहुचाईंदासीं। हाणे ॾींदा ई न त पोइ हाणे छा पहुचाईंदासीं। अच्छा, त इमरान ख़ान वज़ीर आज़म तरफ़ां मुख़्तलिफ़ पैकेज शुरू कया विया आहिनि, एहसास प्रोग्राम शुरू कयो वियो आहे, पेट्रोल सस्तो कयो वियो आहे, ऐं मुख़्तलिफ़ बेरोज़गारनि जो बि ऐलान कयो वियो आहे, त उन जी पॉलिसियुनि मां तव्हां केतिरो मुतमिन आहियो? इमरान ख़ान जी इहा पॉलिसी चङी आहे, जेको माण्हुनि तेल खे बि सस्तो कयो अथई, पर अञा तेल सस्तो करणु घुरिजे। मथे जेको तेल जेतिरो सस्तो थियो आहे ओतिरो हिननि सस्तो न कयो आहे। हाणे इमरान ख़ान जी इहा महिरबानी जो उहो सस्तो कयो अथई, पर अञा बि इहा अपील आहे त उहो तेल अञा घटि करे। खाधे पीते जी शयूं तमामु महांगियूं आहिनि, इहे बि जेके आहिनि से सस्तियूं कयूं वञनि। जेके माण्हुनि खे पैसा ॾिना विया आहिनि 12-12 हज़ार या एहसास प्रोग्राम जे तरफ़ां ॾिना अथऊं, अञा बि माण्हुनि जी घणी घुर आहे। अञा बि वज़ीर आज़म खां इहा घुर आहे त इन माण्हुनि खे अञा रहियल जेके माण्हू आहिनि जिन जी ज़रूरत आहिनि इन्हनि खे ॾिनो वञे। महिरबानी साईं अब्दुल क़ादिर मर साहिब जो तव्हां असांखे टाइम ॾिनो। नाज़रीन, साईं तव्हां मुकमल तौर ते ॻाल्हियूं ॿुधियूं। साईं जो इहो ई चवणु हुयो त सिंध हुकूमत जेको रिलीफ ॾिनो आहे हर यूनियन काउंसिल में, उहो तमामु घटि आहे। अञा बि ईद उल फितर वेझो अची पई, अञा बि रिलीफ ॾियण जी ग़रीब आवाम खे तमामु ज़रूरत आहे। बाक़ी वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां जेको रिलीफ ॾिनो वियो आहे बेरोज़गारनि जो या मज़दूर तबिके खे एहसास प्रोग्राम ताम, उहो तमामु बहितरु आहे। ऐं पेट्रोल जेको आहे साईं जो चवणु आहे त अञा बि आलमी मंडी में वधीक सस्तो थियो आहे, ऐं हिते अञा बि वधीक सस्तो थियणु खपे। ऐं पंहिंजी यूनियन काउंसिल में साईं इहो चवणु आहे त असां हर मुमकिन तौर ते ॾींहं राति असां ख़िदमत कंदा अचूं पिया, ऐं ख़िदमत जारी आहे। न सिर्फ़ु इहो, पर असां सोलर प्लेटियूं मशीनियूं बि असां तक़सीम कयूं आहिनि, CC ब्लॉक बि हणाया आहिनि, ऐं मुख़्तलिफ़ तरक़ियाती कम बि कराया आहिनि।
ऐं असां पंहिंजे MP शहरयार ख़ान महर साहब अलाज गोंजबश ख़ान महर जा तमामु तयल दिल सां थोराइता आहियूं जेके मुकमल तौर ते असां सां कॉन्टेक्ट में हूंदा आहिनि। अब्दुल रशीद महर, आवाज़ मेहरान न्यूज़, यूनियन काउंसिल शेरकोट।